वधे थी मुंहिंजा कपिड़ा आस्ते आस्ते वधंदा वेंदव। ठीकु आहे, शाहूकारनि खे ॾिठो अथव तव्हां? शाहूकारनि खे ॾिठो अथव? ॾिसो ईअं लॻंदा अथव। जंहिंखे खिल अचे थी त खिलो जोर सां यार, न त वरी मां उहो ई कंदोमांव। कयूं वापसि? हलो ठीकु आहे, हाणे खिलण ते था कयूं। ठीकु आहे, ट्यूनिंग ओके। लो मीडियम हाई। ठीकु आहे, लो मीडियम हाई। हे लो अथव, हितां खिलणु चालू करिणो अथव, हाई ताईं खिलंदड़ वञिणो अथव। ठीकु आहे, हे लो अथव, खिलो। पोयां आवाज़ अची वञे भाऊ, इहा हाराए छॾींदव ईअं? मां चयोमांव प्राइज़ आहे, ॾिसो नथा बजट वधंदो वियो आहे, ऐं मां कूड़ न ॻाल्हाईंदोमांव हिन टाइम ते। ठीकु आहे, हे लो अथव, हे हाई अथव। हलो खिलणु चालू कयो। जोर सां खिलो। वाह वाह वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हाणे रिसेंटली छा थियो ख़बर अथव? रिसेंटली ईअं थियो की मां हिकु दोस्त सां मिलियुमि पंहिंजे। मां चयोमांसि ओ छोकिरा, त चओ छा आहे? चयोमां छा अथई तो वटि? चई 500 रुपया पिया आहिनि। मां चयोमांसि बंदि अथई। ॿुधायो कंहिं कयो आहे इहो? कंहिं कयो आहे इहो? हलो ठीकु आहे, छॾो, इहो नथो सम्झ में अचे, असां ॿियो जोक ते था वञूं। ॿियो जोक छा आहे न ख़बर अथव? ट्रेन जे मथां ई चवंदुमि। ट्रेन में सभु पाण में न ॻाल्हायो, पाण में न ॻाल्हायो, बिल्कुलु न ॻाल्हायो। मूंखे ख़बर थी पए ते भाऊ तव्हां मोबाइल था यूज़ कयो, हिते मूंखे बराबरि लाइट थी अचे। मोबाइल रखी छॾियो भाऊ, मोबाइल रखी छॾियो, कोई ॻाल्हि कान्हे। 1.5 कलाक व्हाट्सएप न ॾिसंदव, कोई इशू कान्हे, कोई प्रॉब्लम कान्हे। ठीकु आहे, हाणे न ट्रेन में तव्हां डांस ॾिठी अथव? डांस केरु केरु डांस कंदा आहिनि ट्रेन में, ॾिठी अथव? असां अलॻि अलॻि सिचुएशन खणंदासीं ऐं मां तव्हांखे ट्रेन जी अलॻि अलॻि डांस सेखारींदोमांव। ठीकु आहे, पिन ड्रॉप साइलेंस हॉल में हिकदमि, ऐं सिर्फ़ु हिते ध्यानु हूंदो, छा त मां कुझु हिते सुठो करण वारो आहियां। ठीकु आहे, अच्छा मिस थी वेंदो पोइ वापसि बिग बजट बिग पीपल। ठीकु आहे, त हाणे ट्रेन में डांस कीअं कंदा आहिनि? ठीकु आहे, फॉर एग्ज़ाम्पल ट्रेन ख़ाली निकिती आहे अंबरनाथ तां। ठीकु आहे, ट्रेन में माण्हू बीठा हूंदा अथव, ख़बर अथव कीअं हलंदा आहिनि? हे ट्रेन अथव, हे हैंडल अथव। जीअं ई अंबरनाथ तां ट्रेन निकिरंदी आहे ख़ाली थी करे, ठीकु आहे, पोइ उल्हासनगर ते हिकु अंकल ईंदो आहे जेको हुन अंकल खे बाक़ी पाईंदो आहे अची करे। मां ॿुधायांव थो कीअं। हो अंकल वीचारो पंहिंजे मूड में आहे हिकदमि अंबरनाथ तां। आहा 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 आहा, नदी ख़राबु आहे, कोई ॻाल्हि कान्हे। आहा आहा आहा, हुतां जीअं ई उल्हासनगर ईंदी न, हुतां ईंदा अथव इहे माण्हू। हाणे हिन अंकल जी पोजीशन थी वियव बाक़ी पातल अंकल, ऐं अंकल जो हथु मथे, कपल डांस। पोइ नेक्स्ट ईंदी आहे, नेक्स्ट कहिड़ी स्टेशन ईंदी आहे उल्हासनगर खां पोइ? CST पासे विठलवाड़ी। विठलवाड़ी त कोई न चढ़ंदो आहे, छॾियोसि। शांतिनगर वारा चढ़ंदा आहिनि, असांजो मतिलबु कान्हे। उन खां पोइ ईंदी आहे कहिड़ी स्टेशन ईंदी आहे? उन खां पोइ कहिड़ी ईंदी आहे? जोर सां चओ, जय माता दी। अच्छा ठीकु आहे, जोर सां चओ, कल्याण। ठीकु आहे, बराबरि। उन खां पोइ कल्याण स्टेशन ईंदी आहे। कल्याण स्टेशन ते उहो अंकल बाक़ी पाए बीठा आहिनि, पाण में कंफर्टेबल आहिनि, ख़ुशि आहिनि, सभु मज़े में। ठीकु आहे, घर गृहस्थी बि बराबरि थी हले ॿिन्हिनि जी। ठीकु आहे, ॿिन्हिनि खे ख़बर आहे कंहिं कहिड़ी सेंट हई आहे। ठीकु आहे, उन खां पोइ कल्याण ते न टियों माण्हू ईंदो अथव। टियों माण्हू कीअं ईंदो आहे ख़बर अथव? स्पाइडरमैन। हितां चढ़ी करे मथे ईंदव ऐं हीअं 3 ॼणनि जे पोयां ईअं बीह रहंदव। इन खां पोइ थींदी आहे हम साथ साथ है डांस। उल्हासनगर खां कल्याण खां पोइ फास्ट ट्रेन कहिड़ी ईंदी आहे? फास्ट ट्रेन में कहिड़ी? डोंबिवली, बराबरि। त डोंबिवली ते छा थींदो आहे मूंखे न ख़बर आहे, छा त मां डोंबिवली ते लही वेंदो आहियां। ओके, सो ज़ोरदार तारियुनि सां स्वागत कंदासीं हिकु दफ़ो वापसि दीपक माखीजा रिटर्न्स विद अ न्यू सॉन्ग, आंधियुनि में जोत जॻाइण वारा सिंधी। दैट्स इट। और थोड़ी थोड़ी
वारा, शाह सकल स्वामी जे बरसे वारा, नस नस में जिंजे बहे थी सिंधु धारा, नस नस में जिंजे बहे थी सिंधु धारा, थी रहन मलीर में मारूअड़ा ए झर जंगल में झांगियरा, थी रहन मलीर में मारूअड़ा ए झर जंगल में झांगियरा, पर पटके बाग बनाएण वारा सिंधी, पर पटके बाग बनाएण वारा सिंधी, ए खाक के सोन बनाएण वारा सिंधी, ए खाक के सोन बनाएण वारा सिंधी, हाय आंधी में जोत जगाएण वारा सिंधी, आंधी में जोत जगाएण वारा सिंधी। भाई तारी न लगी, आंधी में जोत जगाएण वारा सिंधी, हिते जेके भी वेठा है सब सिंधी आहिनि, तारी त जोरदार हलणु खपे। मोहन जे दरे जा दबजी ऊंचा रहंदा, मोहन जे दरे जा दबजी ऊंचा रहंदा, तूफान ज़िलज़िला सूर ऐं सख्तियूं सहंदा, तूफान ज़िलज़िला सूर ऐं सख्तियूं सहंदा, हे मुंहुं जा फांसी खाईंदा तबी मुड़की मुड़की ॻाईंदा, हे मुंहुं जा फांसी खाईंदा तबी मुड़की मुड़की ॻाईंदा, ये कुॾंदे गंद कपाइण वारा सिंधी, ये कुॾंदे गंद कपाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी, हाय आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी, हाय आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी, हाय आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। भाई तारी हलाई आजो, जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। चरिए पुट सां यादि आई मूंखे ॻाल्हि, चरिए पुट सां मूंखे ॻाल्हि यादि आई, मस्तु इंसिडेंट्स अथव तव्हांखे ॿुधायांव थो, ठीकु आहे। मूंखे घर में कोई दरका पवंदा आहिनि न, तंहिं महिल मूंखे छा करिणो हूंदो आहे ख़बर अथव, मतिलबु थींदो ईअं आहे की मूंसां पप्पा दरका ॾींदे ॾींदे करे न मम्मी पप्पा जो झगड़ो चालू थी वेंदो आहे, ठीकु आहे। कंहिंसां थियो आहे इहो, कंहिंसां थियो आहे ईअं की मतिलबु तव्हांखे कोई दरका खाईंदा, तव्हां सां थियो आहे ईअं, हा बराबरि बराबरि। मां तव्हांखे ॿुधायांव थो की ईअं कीअं थियो आहे, मूंसां कीअं थियो आहे, ठीकु आहे। की मूंखे छा हूंदो आहे यार, पापा मूंखे दरका ॾींदा, सम्झ मां राति जो एग्ज़ाम्पल घर लेट वियो, ठीकु आहे, घर लेट आहियां, पप्पा मूंखे दरका ॾींदा आहिनि, छा आहे रे वञ खपई, एतिरो लेट थो अचे त वञी वॉचमैन सां ई सुम्ही पओ। मां चयो यार पप्पा वॉचमैन सां मूंखे कुझु एक्साइटमेंट कान्हे, मूंखे एतिरो बि सुठो न लॻंदो आहे वॉचमैन खे मां हुन सां वञी सुम्हां, ऐं ब्लैंकेट हिकु ई अथसि पप्पा, पर ठीकु आहे, पर लेट छो थो अचे, ईअं ईअं जेकी दरका चालू हूंदा आहिनि न, दरका चालू हूंदा आहिनि, मूंखे सिर्फ़ु विच में हिकु ॻाल्हि चवणी आहे, छा चवणी आहे ख़बर अथव, पर मां त मम्मी खे ॿुधाए निकितो हुयुमि, पप्पा जो नेक्स्ट रिएक्शन गुस्से में छा हूंदो आहे, ऐं तूं त आई चरीअ जो पुटु, उनखां पोइ मूंखे कुझु न करिणो हूंदो आहे, उनखां पोइ मां पोयां वेंदो आहियां, सोफ़ा ते वेंदो आहियां, पॉपकॉर्न खणंदो आहियां ऐं मस्तु मम्मी पप्पा जो झगड़ो ॾिसंदो आहियां, तव्हां मूंखे चरी कीअं चयव, चरीअ जो पुटु चयोमांसि त इन जी मां आहियां,
पापा उसी टाइम बैकफुट चले जाते, ऑब्वियसली घर की होम मिनिस्टर है, ठीक है, पापा बैकफुट, अरे जानू मां तव्हां सां ई तोखे थोड़ी न चयो हे चरीअ जो पुटु आहे, तॾहिं मां कंफर्म कयो पियो त डांस 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 सिंगिंग 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 ज़बरदस्त शुरू आहे, हिकु तड़कतो फड़कतो डांस थी वञे, हिकु तड़कतो फड़कतो डांस थी वञे जोर त तव्हांजी ज़ोरदार तारियुनि जे विच मां सॾु कंदुमि गौरव खे। गौरव आ जाओ 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 आ जाओ। इहो छोकिरो ताड़ियूं वॼणु खपनि, ताड़ियूं वॼणु खपनि। हे छोकिरो रिसेंटली यूट्यूब ते वीडियो विधी अथई ऐं जेकी यूट्यूब ते वीडियो आहे उन ई सॉन्ग मथां परफॉर्म थो करणु वञे, ठीकु आहे। त वीचारे चए पियो मूंखे एंट्री खणणी आहे हुतां, त मां हिन एंट्री ख़राबु न कंदुमि, जस्ट मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदो आहियां की हे नेक्स्ट जनरेशन स्टार आहे, त तव्हांजी सपोर्ट खपे इनखे लॉन्च करण में। स्टेज तां हेठि न फिटी करिणो आहे, डांस कंदो छोकिरो, ज़ोरदार तारियुनि जे विच में। हा मतलब ओ सिंधी अचो त ॿुधायूं कि सिंधी छा आहे, सिंधी केरु आहिनि, हिकु नए अंदाज़ में। ओ माण्हू सिंध वारा आहिनि सभ खां प्यारा, माण्हू सिंध वारा आहिनि सभ खां प्यारा, ओ जियो सिंधी, ओ जियो सिंधी, जियो सिंधी, जियो सिंधी, ओ जियो सिंधी, जियो सिंधी। माण्हू धंधे वारा, माण्हू बरकत वारा, माण्हू सीधा साधा, माण्हू सभ खां प्यारा, ओ जियो सिंधी, ओ जियो सिंधी, जियो सिंधी, जियो सिंधी, ओ जियो सिंधी, जियो सिंधी। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सिंधिन लाइ सभु आहिनि भाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सिंधिन लाइ सभु आहिनि भाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सिंधिन लाइ सभु आहिनि भाई। माण्हू ॾियारीअ वारा, माण्हू ईद वारा, चेटी चंड वारा, बैसाखीअ वारा, पोइ जियो सिंधी, ओ जियो सिंधी, पोइ जियो सिंधी, ओ जियो सिंधी। दरे दारे ना सग म प प प प प सग प म म म म म नी रे म ग ग ग ग ग नी सा रे सा 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 सा। देश धर्म लाइ कोट छॾियोसीं, सॼी दुनिया में पंहिंजो नालो कयोसीं, अरे देश धर्म लाइ कोट छॾियोसीं, सॼी दुनिया में पंहिंजो नालो कयोसीं, देश धर्म लाइ कोट छॾियोसीं, सॼी दुनिया में पंहिंजो नालो कयोसीं। हो माण्हू लंडन वारा, माण्हू पेरिस वारा, माण्हू दुबई वारा, अमेरिका वारा। आयो अॼु न सुभाणे असां चाहींदासीं की हे जाम वॾा स्टार थियनि, ज़बरदस्त डांस कंदा रहनि, असांखे एंटरटेन कंदा रहनि, बसि मूंखां थोरो घटि हुजनि। न न मज़ाक थो कयां। त तव्हांखे तव्हांजो डांस एतिरो अप्रिशिएट कयो वियो आहे एज़ अ सोलो परफॉर्मर,
तव्हांखे कोई यहाँ पे फेलिसिटेट करना चाहते हैं, आई वुड लाइक टू कॉल मिस्टर अथानी ऑन स्टेज प्लीज़। ताड़ियूं वॼणु खपनि, ताड़ियूं वॼणु खपनि। अगरि ईअं त मां बि हाणे डांस करणु चालू कंदुमि, हाणे कुझु न ॻाल्हाईंदुमि एंकरिंग में मां। ताड़ियूं वॼणु खपनि प्लीज़। ताड़ियूं 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 ताड़ियूं। फोटो फोटो फोटो। अॻु वध। क्या बात है, क्या बात है, क्या बात है। होस्ट थियण जो फ़ाइदो, होस्ट थियण जो फ़ाइदो। जंहिं महिल चवां गिटार वॼां, जंहिं महिल चवां ड्रम वॼां। प्लीज़ एक बार प्ले करेंगे प्लीज़। यस यस सर, यस सर। मेरे को थोड़ा डांस करना है। यस प्लीज़। थैंक यू सो मच। जितनी जितनी अधूरी ख्वाहिशें मैं सब स्टेज पे ही कंप्लीट करता हूँ। अब आपकी जोरदार तालियों के बीच मैं इनवाइट करना चाहूँगा असांजी सिंधी असांजी डायरेक्टर, असांजी करता धरता, ये चवणो पवंदो आहे छा त पेमेंट उतां ई ईंदी आहे। असांजी करता धरता वो रेगुलरली एक नॉर्मल सिंगर ना है, बट डेफिनेटली एक चाह हूंदी आहे ऑडियंस के हर तरीक़े सां एंटरटेन करण जी, हर तरीक़े सां ऑडियंस खे ख़ुशि रखण जी। हिकु नंढी सी कोशिशि असांजे डायरेक्टर, असांजी करता धरता जंहिं टाई ॾिनी, शर्ट ॾिनी, पैंट ॾिनी, बाक़ी जेको बि आहे उहो मुंहिंजो आहे। ठीकु आहे, ज़ोरदार तारियूं, ज़ोरदार तारियुनि जे विच में असां इनवाइट कंदासीं काजल मूलचंदानी। जोर सां तारियूं वॼायो, जोर सां, जोर सां, जोर सां, जोर सां। मिठड़ी अबाणी बोली, सिंधी
ताड़ियूं खपनि सॉन्ग कीअं लॻियो सुठो लॻो ऐं मां कीअं लॻियुमि तो आपसे इंटरव्यू थोड़ा सा एक आध कुछ बात अपने हमारे ग्रुप के बारे में पूछना चाहेंगे एक छोटी सी बात ज़्यादा टाइम नहीं लेंगे आप थोड़ा हमारे शानदार सिंधी युवा संस्था के बारे में कुछ थोड़ी सी रोशनी विझो त ॾाढो सुठो थींदो थोड़ी सी रोशनी मूंखां ई था पुछो करेक्ट कॉफ़ी विद करण तो हले हुए थे मां विया ही है वाइस कभी ये हमारा ये जेको सा सिंधी शानदार सिंधी युवा संस्था ये फाउंडेशन करी थी 2 साल थी विया 16 नवंबर 2016 ते असां पहिरियों शो कयो हुयो उन खां पोइ असांजी टीम ठही वई ऐं असां हमेशह कल्चरल प्रोग्राम कंदा आहियूं ऐं कंदा ई रहंदासीं असांजो बस एतिरो ई मक़सदु आहे त सिंधी ॿोली हमेशह हलंदी रहे असांजी सिंधी माता सिंधी अमर हमेशह अमर रहे इट इज़ एन सोशल असां जेको बि कमु कंदा आहियूं उहो सोशल वर्क जे हिसाब सां ई कंदा आहियूं बाक़ी तव्हां ॾिसंदा एॾी महिनत कंदा आहिनि असांजे टीम वारा त तव्हां मतिलबु कंदा ई न एतिरी महिनत उहे कंदा आहिनि त मुंहिंजे लाइ न बट जेकी सॼी टीम आहे सिंगर्स आहिनि डांसर्स आहिनि एक्टर्स आहिनि उन्हनि जी महिनत तव्हां सोचे बि न सघंदा आहियो उन खां वधीक उहे महिनत कंदा आहिनि त इन्हनि सॼी टीम लाइ महिरबानी करे ज़ोरदार ताड़ियूं थैंक यू सो मच त ॿिनि सालनि में तव्हां फर्स्ट सिंगिंग परफॉर्मेंस आहे सोलो राइट हा बट कॉन्फिडेंस सुठो आहे हिकु स्काई हाई कॉन्फिडेंस त इहे तव्हां मोटिवेशन किथां खणी ईंदा आहियो ग्रुप मां ई करेक्ट इहो ई ॿुधणो हुयो भुल चुक थोरी माफ़ु कजो मे बी शायदि ठीकु न हुजे बट मुंहिंजो फर्स्ट परफॉर्मेंस हुयो त उन जे हिसाब सां थैंक यू सो मच काजल मैडम तव्हां डायरेक्टर आहियो तव्हां कुझु बि करे सघंदा हुन में कोई इशू कान्हे थैंक यू ऐं ॿियो हिकु ॻाल्हि मतिलबु तव्हां 2 सालनि में हिकु लास्ट क्वेश्चन कि 2 सालनि में हिन ग्रुप खे हिकु नालो हिकु पहचान अॼु हेॾी ऑडियंस आई आहे ऑडियंस सां पाण लाइ हिकु ज़ोरदार तारियूं प्लीज़ तव्हां हे शो थैंक यू सो मच तव्हां आया असां लाइ मतिलबु मुंहिंजे लाइ वर्ड्स न आहिनि कि असां थैंक्स चऊं हे शो सक्सेसफुल न हुजे हा तव्हांजे अपीयरेंस से तव्हांजे प्यार जे बिना ऐं थैंक यू तव्हां सभिनि खे थैंक यू ऐं मूंखे तव्हां सां लास्ट क्वेश्चन इहो पुछणो हो कि मतिलबु जेको ई तव्हां 2 सालनि में हिकु ग्रुप खे नालो मिलियो आहे पहचान मिली आहे उन पहचान खां पोइ जंहिं महिल मां मिलियो आहियां त कीअं थो लॻेव तव्हां मूंसां गॾु स्टेज था शेयर कयो ॾाढो सुठो आहे हीअ एंकर जाम मस्तु आहे हीअ फिक्स आहे एंकर मतिलबु इनखे पुछणो न पवंदो आहे कि तूं शो कंदे कि न कंदे ही इज़ ऑलवेज देयर हिनखे ख़ाली कॉल करिणो हूंदो आहे हिन तारीख़ ते शो आहे अची वञ हे दादागिरी आहे ॿियो कुझु कान्हे हा इहो छॾे न वञी सघंदो आहे थैंक यू सो मच काजल मैडम थैंक यू सो मच ज़ोरदार तारियूं